बेवाल काथे आ तो वारो दादलो काथे वरी काथे यो सुबह सा बस यो थे तो चाय जो को पी ए निकरी वने तो गश्त ते पांजे दोस्तन दे वांदा वांदा ये जे होटल ते बैठा तस। अल्लाह अकबर किदो एहसास ही कोने इसको हिदो सारो थियो आ वो भी एहसास न तो थे चवाए तो इन जे लाए काको दिस रिश्तो त परणायो से को विझो से गिचिया में गारो हाउ मैंने जड़ो थे हाउ साईं गिची में गारो सोलो पोंदो आ आयो थी बाजे मानी तने आओ कांबू खावे छा थियो दी अदा तो 12 ही मोजे मथा नंबरे लो को आ गलायण ॾिसो वरी छा कयो आ मां सुबह जो घरों निकरी मो इज्जत सां भटण पे न छा चाय में ठरेल ने न पापा ने न बिस्किट ने सजो दी होटल दे कुत्या का रोली मंझन घर आया उन मानी को अल्लाह वार छा क्या जेतरो कमाई दो तो ओतरो नी मां ने पापा भी न खान साहब के न्या भयो भाई काले को रोजी जे कदे यार तका रोजी कया ए घर में दिसे तो मासूम बचड़ा नजड़ा वो कुछ तो के परणो भी करणो आ का शादी करनी थई वो लाला सिकंदर भी बुधायो आ काज छा दीदा से उनके आहे कुछ यो हाने सोचो न ता तू भी घर बैठो आ हो भी घर बैठो आ छा खाइंदा से भला नांगा जो मिट्टी खाइंदा से अरे मां त घर बैठो मजो को दी रन यकी ते लोड़े लोड़े थकी जी पियो मां आदा तू भी न सुका थे यार रोजगार मां ॾिस तो कोशिश कंदो एकड़ो आए होटल वारो उनके चईया मुके होटल ते बिया वो जेको सबाने एकड़ो मजदूर वेंदो मोकल ते पुतो के बिया तो हाने भंडण न कर भाडे मानी अथी त दे कोने कोने का मानी जगह 50 बार खाई गया मगज न मुसा घणो पनी पने भाग वठ अरे ॾिसो गिरो गपो पियो हूंदो त भाव आ भला हाणे छा कंदा तो मां छा क्या मुझे मथे ते बोझ आ जे को दिनव घुराया टोप चाय मचा खाई आ थोड़ा बारन चा पर इन खान साहब का भी रखा सांभे पेरो पाजे बारन दी गण कंदम इन वांदे नी कंदम ए मुजो ते भाव आ न जिगुरा न भला बे जो पुटा जणो आ गिरो गपो मना थी जणो आ तो वारे अबे जे पुट के गिरा गबो त वधारे वठी दींदो कर जेतरो होयो पचाए बारन के खारान तोके भी नीना मां हाने ना है मानी त खैर आ भंडण न कयो अस्सलाम वालेकुम खमीसा अदा वालेकुम सलाम यार मां ये बुधाण आयो मुझे वालिद साहब फौत थी विया अल्लाह अकबर अल्लाह अल्लाह खैर कंदो बाजे का रब जी रज़ा पाड़े जो भाव आ बिल्कुल असा तो ॾींदा दे बेतर मासा ता असा जो तू घबराए न पासा सब अचूं ता तो दे अल्लाह से सब्र ही तौफीक दे दी अदा ठीक आ पुजूंगा ओए हो थी अदा वडा भाग खुली हो न हाने ट्रई दी मासा त जे घर हलदा से रोइंदा से मानियूं खाइंदा से ट्रई दी उते घर में पिया होदा से रुगो मानियूं हुंदियूं बिरयानी हुंदियूं एडा पार कढी रोजाए भाजे जे उन जो पी न मोजो पी मरियो तैयारी क्यों तो हलो हलो ट्रई दी ड्राइवर कंदा से अल्लाह बुधी हां टिन ॾींहनि को पोइ वरी वण को पाड़े में ॿियो को कज़ियो थिए अचो हीरो त न आहे को खरमट हाले जा जी दोस्तों अस्सलाम वालेकुम ही तव्हां वीडियो ॾिठो ऐं यकीन कयो त काफ़ी माण्हू अहिड़ा बि आहिनि जिते को कज़ियो ॿुधंदा आहिनि त 3 ॾींहं पूरी आके सूधो वञी उते रही पवंदा आहिनि रोईंदा आहिनि खाईंदा आहिनि पींदा आहिनि ऐं ख़ुशियूं कंदा आहिनि त पाड़े में या ॻोठ में कंहिंजो कज़ियो थी पए त असांजा वेला टरनि पर हाणे मूंखे तव्हां ॿुधायो छा इहो कमु जाइज़ आहे कंहिंजो ओचिते कज़ियो थी वञे अॼुकल्ह महांगाई एॾी थी वई आहे माण्हू ॿिनि वेलनि जी मानी नथो खाई सघे ओचिते जेकॾहिं कंहिंजो पीउ को सौट या कंहिंजी घरवारी गुज़ारे थी वञे छा उन्हनि जे दर ते 3 ॾींहं वञी करे ईअं मानी खाइजे ईअं वेला बचाइजनि इहो तव्हां मूंखे इंसाफ़ ॿुधायो ऐं कमेंट में ज़रूरु लिखिजो जेकॾहिं हीउ वीडियो मां ग़लति ठाहियो आहे त उन्हनि माण्हुनि खे मां हथ ॿधी गुज़ारिश कयां थो त कंहिंजी बि फौतगी ते वञो त उते ईअं न आहे त 3 ॾींहं रही करे उते मानी खाओ जंहिंजी फौतगी थी वेंदी आहे या उन्हनि खे को चांहि ॾियणु वञे को बिस्किट ॾियणु वञे को हिकु ॾींहं जी उन्हनि जी मानी करे उन ग़रीब जो वेलो बचायो उन ग़रीब जो ख़र्चो बचायो ऐं मां तव्हां ॾिसंदड़नि खे इहो हथ ॿधी अर्ज़ु कंदुमि त कंहिंजी बि फौतगी थी वञे इहो मानी वारो रवाज़ उन मां कटियो छो जो हुन ग़रीब वटि खफ़नि जेतिरा पैसा न आहिनि जो पंहिंजे कंहिं लाश हुनजे भाउ जे पीउ जे लाश खे दफ़नाए ऐं हीअ असांजो वरी रवाज़ छा आहे असां 3 ॾींहं उते वञी करे रहंदा आहियूं मानियूं खाईंदा आहियूं हे कंदा आहियूं सो इहो ग़लति अमल आहे कंहिं ग़रीब जो ख़्यालु कयो महांगाई जो ख़्यालु कयो ख़ुदा रा इहा मानी वारी रस्म फौतगी मां कढी छॾियो जेकॾहिं ॾियणु चाहियो था त तव्हां उनखे वञी को 1 देग 2 देग वेले जूं ॾियो ताकी उन ग़रीब जो ख़र्चो बचे वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो वॾी महिरबानी।